सेवण का ख़बर शामिल कयूं पिया। महमद सफ़र सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवण में जेको कुछ साल पहिरियां पब्लिक हेल्थ खाते ज़िला जाम शोरो तरफ़ां सेवण ब्यूटिफिकेशन प्लान तहत डिग्री कॉलेज बॉयज़ सेवण खां वठी जहाज़ चौक सेवण ताईं जेका दीवार ठहिराई वई हुई, उन दीवार जे ॿिन्ही पासनि खां केतिराई माण्हू रेड़ा संदुल कैबिनूं ऐं रक्षा बीहारे ॿिन्ही मेन रोडनि खे सोड़ो करे छॾियो आहे, जंहिंजे करे सेवण शहर में हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते ईंदड़ वींदड़ ज़ाइरीन खे अचण वञण में तकलीफ़ पेश अची रही आहे। जॾहिं त कॉलेज रोड जे दोदो मर्द हकानी काफ़ी खां वठी पठान काफ़ी जे पोईं गेट ताईं ॿिन्ही रोडनि जे ॾिनल भित जे ॿिन्ही पासनि खां केतिराई रेड़ा संदुल मांडियूं ऐं रक्षा ऐं कारूं ऐं ॿियूं केतिरे क़िस्म जूं गाॾियूं वग़ैरह बीठल नज़र अची रहियूं आहिनि। जॾहिं त हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी सोनी गेट साम्हूं ऐं गोल्डन चौक ते हमेशह रक्षनि वारनि जी रश नज़र ईंदी आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त जेकी गोल्डन गेट जे चौक ते ट्रैफ़िक पुलिस जा अमलदार बीठल हूंदा आहिनि, उहे ट्रैफ़िक पुलिस जा अमलदार उन्हनि रक्षनि वारनि खां ऐं जेकी रोड जे ॿिन्ही पासनि खां बीठल गाॾियुनि खां पैसा वसूल करे रहिया आहिनि। ट्रैफ़िक पुलिस जा अमलदार रेढ़े वारनि खां पिणु पैसा वसूल करे रहिया आहिनि। सेवण जे अवाम SSP जाम शोरो ऐं ASP सेवण खां मुतालबो थी करे त दरगाह चौक ते जेकी बि ट्रैफ़िक पुलिस जा अमलदार सालनि खां हुते मुक़ररु थियल आहिनि, उन्हनि खे फ़ौरन हटायो वञे। उन चौक ते नवां ट्रैफ़िक पुलिस जा अमलदार मुक़ररु कया वञनि ऐं हज़रत लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी सोनी गेट ऐं चौक तां रश ख़त्म थी सघे।